जय झूलेलाल दोस्तों। अॼु जी रेसिपी मुंहिंजी थोड़ी अलॻि आहे, जेका ॾाढी टेस्टी हूंदी आहे। ॿारनि खे ॾाढी वणंदी आहे इहा। लॻभॻि जीअं चऊं असां मुंबई स्ट्रीट फूड आहे इहो। वेज चीज़ गार्लिक ब्रेड जेका ॾाढी टेस्टी हूंदी आहे। वीडियो एंड ताईं ज़रूरु ॾिसजो, पसंदि अचेव त लाइक ज़रूरु कजो। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। अचो त रेसिपी शुरू कयूं था पिया। जीअं त नालो आहे वेज चीज़ गार्लिक ब्रेड, त उन जे लाइ जाम भाॼियुनि जो इस्तेमालु करिणो आहे। त हिकु बाउल में पहिरियों खणंदासीं असां हिकु कोप शिमला मिर्च सन्हो कटियल हुजे, उन सां गॾु स्वीट कॉर्न खणंदासीं, उहो बि हिकु कोप। हिकु कोप बिल्कुलु सनी कटियल गजर। इन्हनि सभिनी लाइ मां चॉपर जो इस्तेमालु कयो आहे। अधु कोप बीन्स, इहे हथ सां ई कटियल आहिनि। अधु कोप बसर सन्हो कटियल। क्वांटिटीज़ घटि वधि असां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियूं। इन में विझणी आहे अधु कोप मायोनीज़। मायोनीज़ जेका आहे अगरि चमचनि में तव्हां मापींदो त 3 टेबल स्पून्स आहिनि इहे। इहा रेसिपी ॾाढी टेस्टी आहे, ॿारनि खे और वॾनि खे ॾाढी वणंदी आहे। हाणे हिन में असां विझंदासीं मिक्स्ड हर्ब्स या पिज़्ज़ा सीज़निंग, 1/2 टीस्पून जे क़रीब आहे। गॾो गॾु हिन में असां विझंदासीं रेड चिली फ्लेक्स, उहे बि 1/2 टीस्पून। और अञा हिनखे टेस्टी ठाहिण लाइ असां हिन में विझंदासीं ओनियन पाउडर और गार्लिक पाउडर। ओनियन पाउडर 1/4 टीस्पून और गॾु गार्लिक पाउडर भी 1/4 टीस्पून, ॻच चमचो। उन सां गॾु विझंदासीं थूम कुटियल लॻभॻि 1 चमचो। 6-7 ॻड़ियूं थूम जूं खणी उनखे कुटे उन जो इस्तेमालु करिणो आहे। हाणे हिन में असां विझंदासीं सॉसेस, त उन में शेज़वान चटनी विझणी आहे 1 टीस्पून और गॾु विझंदासीं लूणु। इन्हनि सभिनी शयुनि खे चङी तरह मिक्स करे वठंदासीं और इहा असांजी फिलिंग जेका आहे तयारु थी वेंदी। भाॼियूं मेयोनीज़ और उन सां गॾु चिली फ्लेक्स ॾाढी बढ़िया सी टेस्ट ईंदी इन मां, जीअं बाज़ार में मिलंदो आहे उन वांगुरु ई टेस्ट लॻंदी। त ॾिसो असांजो मसालो तयारु थी वियो आहे। हाणे असां खणंदासीं बेकिंग ट्रे, उन ते ब्रेड लोफ जा पीसिस कटे रखंदासीं। इन तरह और इन्हनि ते असांखे हणणो आहे बटर याने मखण। त हिकु लेयर असां पहिरियों हिन ते हणंदासीं बटर जो, उन खां पोइ हिकु लेयर हिन ते हणंदासीं असां पिज़्ज़ा सॉस जो। शेज़वान चटनी जेका आहे असां मसाले में विधी आहे। हिकु लेयर बटर जो हणण खां पोइ इन जे मथां हिकु लेयर असां हणंदासीं पिज़्ज़ा सॉस। इन सां ॾाढी बढ़िया टेस्ट ईंदी आहे हिन में। अहिड़े नमूने सभु स्लाइसिस जेके आहिनि रेडी करे रखंदासीं। उन खां पोइ जेका असां फिलिंग ठाही हुईसीं वेजिटेबल्स जी, उहा असां विझंदासीं हिन ते। क्वांटिटी चङी विझणी आहे, लॻभॻि 3 चमचनि जे क़रीब, जीअं ब्रेड जेका आहे भरियल लॻे और खाइण में बि ॾाढी टेस्टी लॻे। वेज चीज़ गार्लिक ब्रेड जेका आहे ठाहिण काफ़ी आसान आहे। इन खां सवाइ पनीर टिक्का गार्लिक ब्रेड जेका आहे मां उन जी बि रेसिपी पंहिंजे ॿिए चैनल हुनर मुस्कान का ते अपलोड कई आहे, उहा बि ज़रूरु ॾिसजो। उन जी लिंक मां डिस्क्रिप्शन बॉक्स में विधी आहे। ॾिसो सभिनी ते फिलिंग भरण खां पोइ इन जे मथां असां विझंदासीं चीज़, छाकाणि त चीज़ी गार्लिक ब्रेड आहे त इन जे मथां चीज़ विझंदासीं ग्रेट करे। और चीज़ विझण खां पोइ इन जे मथां असां विझंदासीं थोरा सा मिक्स्ड हर्ब्स और चिली फ्लेक्स, जीअं ॾिसण में बि सुठो लॻे। तव्हां चाहियो त हिते ब्लैक ऑलिव्स जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियो, उन सां इहे ॾाढा बढ़िया लॻंदा आहिनि।
मिक्स्ड हर्ब्स विझण खां पोइ इन जे मथां विझंदासीं चिली फ्लेक्स। उन खां पोइ इनखे बेक करिणो आहे असांखे 180 डिग्री ते 10 मिनट्स लाइ, याने 180 डिग्रीअ ते 10 मिंट। और 10 मिंटे खां पोइ असांजी जेका वेज चीज़ गार्लिक ब्रेड आहे उहा तयारु आहे। ॾाढी टेस्टी, ॾाढी डिलीशियस। ॾिसो इन जे मथां चीज़ जो लेयर मेयोनीज़ जे करे इन में जेका वेजिटेबल्स और इन जी जेका फिलिंग ठहियलु आहे ॾाढी बढ़िया लॻी रही आहे। इनखे असां गर्मा गर्म शेज़वान चटनी या टोमेटो सॉस सां सर्व कंदासीं। या ॿारनि खे वॾनि खे ॾाढी पसंदि ईंदी आहे। त हिकु दफ़ो ज़रूरु ठाहियो वेज चीज़ गार्लिक ब्रेड। ॾिसो वेजिटेबल्स जे करे इन जो कलर जेको आहे, यानी भाॼियुनि जे करे इन जो कलर जेको आहे ॾाढो बढ़िया लॻी रहियो आहे और ओतिरो ई खाइण में टेस्टी बि आहे। त हिकु दफ़ो ज़रूरु ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे इहा वेज चीज़ गार्लिक ब्रेड जी सिंधी रेसिपी कीअं लॻी। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, इंस्टाग्राम ते ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी वीडियो खे ज़रूरु ज़रूरु शेयर कजो। और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद।